इस्लाम कोट में नंगर पार्कर जे ॻोठ कीरियो दल जे रहवासियुनि जो औरतुनि ऐं ॿारनि समेत प्रेस क्लब वारो एहतजाज कंदड़ औरतुनि ऐं मर्दनि हसीना बाई, न्याज़ा बाई, गाज़ी दल, अब्दुल लतीफ़ दल, दोदल दल, रुस्तम दल, माणीनो दल, शफी मोहम्मद दल, वासन दल, हाजी करीम डिनो दल, महबूब अली दल ऐं ॿियनि चयो त इस्लाम कोट थाणे ते मुक़रर पुलिस जमादार कुल मोहम्मद दल पंहिंजनि माण्हुनि सां गॾिजी असांजे घरनि घिटियुनि समेत स्कूल ऐं मस्जिद ॾांहुं वेंदड़ रस्तनि ते कब्ज़ो करायो आहे। असांजा ॿार स्कूल नथा वञी सघनि। पुलिस जमादार नशे में धुत थी असांखे रोज़ दावा ऐं केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾिए थो। SSP हिदायतुनि ते SHO ॾानू धांधल सर ज़मीन ते आयो जेको बि पुलिस जमादार वटां छेलाई खाए असांखे दाबा ॾेई हलियो वियो आहे। असां ग़रीब मिस्कीन आहियूं। गुल दल अॻ में असांखे कूड़नि केसनि में फासाए इस्लाम कोट में क़ैद रखी चुको आहे। असां DIG मीरपुर ख़ास ऐं SSP थरपारकर खां मुतालबो था करियूं त पुलिस जमादार ऐं उनजे छाड़तनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची